पढ़ो लिखो कोने रगो अचो क्लास में वियो रहो। साईं क्लास में न बाक़ी तव्हांजे घर वेयूं कंहिं ॻाल्हायो? साईं न छोरा तोखे वॾी मस्ती चढ़ी वई आहे, उथी बि। साईं कूड़ पियो ॻाल्हाए। साईं मां कीअं ॻाल्हाए थो सघां, मां त गूंगो आहियां। छोरा ॿ चंपाण तो सही न, सच में ॻाल्हाइण विसरी वेंदी। वे साईं कोन थो वियां। छो कोन थो वेहीं? कोन थो वियां मुंहिंजी मर्ज़ी। छोरा इहो यादि रख, तूं मुंहिंजे स्कूल में वेठो आहीं, पादर अहिड़ा खाईंदे मुंहुं भञी छॾींदो सही। पोड़े जो हथ आया मत करो। वरी कंहिं ॻाल्हायो? साईं मूं ॻाल्हायो, छा कंदे? छोरा अहिड़ो चंपो न थो सही, बुथ भॻी पंदी, कंदा कोशिश कर। कोन थो कयां, मुंहिंजी मर्ज़ी। बस इज़त सां कन कोशिश कर। साईं आउं कन कोशिश कोन कंदुसि, ॿेर छोकिरा चिड़ाईंदा। इज़त सां कन न त छा कंदे तूं ॿुधा? छोरा हिकिड़ो चंपो नहीं बुथ भञी छॾींदो सही। साईं आउं चंपे खां कोन डिॼंदो आहियां, आउं डिॼंदो आहियां त सिर्फ़ु चाकूअ खां, जेको लॻंदो आहे रतु निकिरींदो आहे। छोरा चंपो हणंदो सही न, रतु निकिरींदी। साईं चंपो छा कंदो, मुंहिंजो पीउ त आंगुर सां रतु कढंदो आहे। छोरा एॾो कूड़? साईं आउं कूड़ कोन पियो ॻाल्हायां, बि ॾेखारींदो। साईं हीअ हिन में आंगुर विझ, हीअं करे निशान ठाहे ठका हणा। साईं दबाए ॾिसां रतु निकिरे थो या न? अड़े लूसी चरियो ई आहे, लॻंदो त आउं मरी वेंदुसि। बि दबायां। अड़े साईं डिॼी वई आहे, ही त नकुली आहे। लखन लत दे अल्लाह रे बाबा रे, साईं कोन कंदो।